गिलगित बल्तिस्तान में 7 जून ते असेंबली जूं चूंडूं थी रहियूं आहिनि, जिन खे पाकिस्तान जे क़ौमी सियासत में भी वॾी अहमियत हासिल आहे। चूंड मुहिम पंहिंजे उरूज ते पहुतल आहे ऐं मुल्क जे वॾनि सियासी पार्टियुनि जा मरकज़ी अॻवान मैदान ते लथल आहे। पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफा भुट्टो ज़रदारी अवामी चूंड मुहिम हलाए रहिया आहिनि, जॾहिं त नून लीग क़ाइद नवाज़ शरीफ़ ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा मरकज़ी अॻवान पिणु मैदान में लथल आहे। गिलगित बल्तिस्तान असेंबलीअ में कुल 33 सीटूं आहिनि, जिन मां 24 आम सीटूं सिधी रीत चूंडिजी ईंदियूं आहिनि ऐं 6 सीटूं औरतुनि लाइ मख़सूस आहिनि। 3 सीटूं माहिरनि ऐं फ़नी शोबनि सां लाॻापियल शख़्सियतुनि लाइ मख़सूस आहिनि। हुकूमत ठाहिण लाइ घटि में घटि 17 मेंबरनि जी हिमायत घुर्बल हूंदी आहे। हिन भेरे बुनियादी मुक़ाबिलो 3 वॾनि पार्टियुनि में आहे: पाकिस्तान पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग नून ऐं तहरीक इंसाफ़ में ॾिठो वञे पियो। सैयद महदी शाह 2009 खां 2015 ताईं वॾो वज़ीर रहियो ऐं हू गिलगित बल्तिस्तान जो पहिरियों चूंडियल हुकूमत जो सरबराह हो। हाफ़िज़ हफ़ीज़ुर रहमान 2015 जे चूंडनि खां पोइ मुस्लिम लीग नून जे हुकूमत क़ाइमु कई ऐं 2020 ताईं वॾो वज़ीर रहियो। ख़ालिद ख़ुर्शीद ख़ान 2020 जी चूंडनि खां पोइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत जो वॾो वज़ीर पिणु बणियो। गुलाब खान ख़ालिद ख़ुर्शीद जी जाइ ते वॾो वज़ीर पिणु बणियो ऐं मौजूदा असेंबलीअ जे मुदे ताईं हुकूमत हलाईंदो रहियो। गिलगित बल्तिस्तान जूं चूंडूं रुॻो इलाइक़ाई हुकूमत जी चूंड न पर वफ़ाक़ी सियासत जो अहम इम्तिहान सम्झो वञनि थी। माज़ीअ में घणो करे उहा पार्टी हुकूमत ठाहिण में कामयाबु थींदी रहंदी आहे जेकी वफ़ाक़ में इक़्तिदार में हूंदी आहे। हिन भेरे बि नज़रूं उन ॻाल्हि ते आहिनि त पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून पंहिंजो वफ़ाक़ी असर रसूख़ केतिरो इस्तेमालु कनि थी या पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पंहिंजे वोट बैंक जे बरक़रार रखण में कामयाबु थिए थी। मुख़्तसिर तौरु 24 आम सीटुनि ते सख़्तु मुक़ाबिलो आहे ऐं नतीजा न रुॻो गिलगित बल्तिस्तान पर पाकिस्तान जे मजमूई सियासत मंज़रनामे ते बि असर अंदाज़ थी सघनि थियूं।